जे 12 वेठल आहियूं हिते हिकिड़ो मुतासिर फैमिली आहे गुलाम मुस्तफ़ा कमरानी आहे जंहिं कोटड़ी में कोलगेट कंपनी आहे उन्हनि जो जेको गेट मैनेजर आहे हसन खोसो उन जेको आहे बिलाजवाब हिन हिकु पोहरियत मज़दूर जेको कमु कंदड़ हुयो उनखे कढी छॾियो आहे घरां जेको बेदर आहे वीचारो अॼु 5 ॾींहं आहे कराची प्रेस क्लब जे अॻियां वेठो आहे पंहिंजे इंसाफ़ जे लाइ। अचो त उनखां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं था उनजो छा चवणु आहे। गुलाम मुस्तफ़ा कमरानी छा मसइलो आहे सर मां कोलगेट कंपनी 2007 में भर्ती थियो हुउसि। मूंखे 2015 में बिना जवाज़ खोसो हसन खोसो जॾहिं ॻोठी आयो आहे बिना जवाज़ कढियो आहे। न हूँ जहिड़े जहिड़ो आहियां न फॾे जहिड़ो आहियां। मुंहिंजूं 2 शादियूं थियल आहिनि, हिकु बच्चो आहे, मुंहिंजो घर बि ज़ाती न आहे। मां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियां पियो। मां वॾी महिनत कई आहे कोलगेट कंपनी में। बिना जवाज़ ज़ालिम मूंसां ज़ुल्म कयो आहे। मूं लाखानी साहिबु ज़ुल्फ़कार लाखानी मालिक आहे उनखे मूं अपीलूं कयूं आहिनि। मां हैदराबाद कोटड़ी ॻोठी अच कंदो थो आहियां पर हाणे आउं ज़िंदगी खां तंग थी हिते आयो आहियां। ऐं इमरान ख़ान जो पोस्टर बि ठाहे आहे, उन में अलीम ख़ान जो फ़ोटो बि आयो आहे। मां उनखे अपील कई आहे त मां बेवस आहियां, मुंहिंजो को बि सहारो न आहे। पाकिस्तान में मां हर भाइर खे मदद जी अपील कयां थो ऐं वज़ीर आज़म खे उनजी पूरी क़यादत खे अपील कई आहे त मुंहिंजी मदद कयो। मूंखे घर बि न आहे ऐं मां बेघर आहियां। मां नंग काॾे कयां, मूंखे का रोज़ी जो सहारो न आहे जो मां नंग हलाए सघां। जंहिं तव्हांखे हुतां कढियो आहे गेट कीपर जेको इंचार्ज आहे खोसो साहिबु हसन खोसो उन छो उन छा चयो तव्हांखे? उन बिना जवाज़ हरू भरू माना मुंहिंजी गले में अचे पियो आहे। मां MNA मलक असद तव्हां खणी वियो आहियां पर पूरे इन 2 ज़िलनि में दादू जामशोरे ज़िले में हर माण्हू वटि वियो आहियां। IG DIG SP हर कंहिं वटि वियो आहियां पर को बि मूं ग़रीब खे दिलासो ॾेई वरी गायब थी थो वञे। हर माण्हू ईअं मूंसां करे थो त आख़िर मजबूर थी असां हिन मंज़िल ते पहुता आहियूं जहाँ त असांजी ज़िंदगी हिते तबाह थी वेंदी, हिते पाण खे मारे छॾींदासीं। इंसाफ़ न मिलियो त आउं मजबूर आहियां। मां नंग काॾे कयां, 2 नंग आहिनि ऐं ग़रीब आहियां। इन जे करे हिते आयो आहियां त माना अलाह रा मन को अलाह जो प्यारो मुंहिंजो आवाज़ु ॿुधे मूं ग़रीब सां मदद करे जो मां बचा पंहिंजा पालियां, किथे को प्लाटड़ो वठां जो मां हुते कखाऊं घर ठाहे मां बचनि जी ज़िंदगी। कल हलीम आदिल शेख वटां पोइ छा चए थो? हलीम आदिल बि चयो बाबा मां हाज़िर मां कोशिशि कयां थो, नंबर बि मूंखां वठी वियो हर ॻाल्हि एतिरा लफ़्ज़ चई वियो आहे। मां सर तव्हां हैदराबाद प्रेस क्लब ते वेठल हुउसि, तव्हां वाइदो कयो दुआ कयो इमरान ख़ान वज़ीर आज़म चे तव्हांजा मसइला हल थींदा। मां चवां ग़रीबनि जो तव्हां सां गॾु तव्हांजो इमरान ख़ान वज़ीर आज़म थी वियो। हाणे त मूं ग़रीब खां कुझु कयो। हाणे मुंहिंजा बच्चा मां चयो अॼु कराची प्रेस क्लब जे अॻियां पिया आहिनि, मुंहिंजी मदद कयो। चई बाबा हाज़िर कंदासीं। हाली त विया आहिनि ऐं त अलाह ॾे पियो थो ॾिसां ऐं वस वारनि खे पियो थो ॾिसां मुंहिंजी मदद कनि। मां इहा ई हर कंहिंखे अपील कंदुसि, हर साहबी खे अपील कंदुसि मूं ग़रीब जी मदद कयो। न मां जहिड़े जहिड़ो आहियां न फॾे जहिड़ो आहियां। मां हिकु सीधो साधो माण्हू आहियां। तव्हां जांच करे ॾिसो त हीउ माण्हू जो छा कसूर आहे या छा ॻाल्हि आहे। कसूर हुजे चोर जी सज़ा मुंहिंजी सज़ा आउं क़बूल कंदुसि त वाक़ई मां गुनाही आहियां पर मां मिसकिन आहियां। मां हर भाउ खे हर साहबी खे अपील थो कयां मुंहिंजी मदद कयो ख़ुदा जे वास्ते। मां जो सहारो न आहे बेसहारो आहे। हा मसइलो इहो आहे त सर्फ मिल ते कमाईंदो हाणे उतां जो उन्हनि खे हक़ बिना हक़ जो कढी छॾियईंसि। असांखे हाणे पंहिंजो घर बि त न हो, किराए ते वेठा हुआसीं। हाणे जो बेरोज़गार आहे त किथां असां खाऊं, काॾूं अचे, ॿी रोज़ी बि हिनखे कोन्हे। बसि घर वेठो आहे। छो तकलीफ़ ई असांखे किराए जी वसियत बि न ई जो असां किरायो ॾेई सघूं हा पर असांखे पेट खाइण जी बि वसियत न ई जो असां खाई सघूं हा। भुखुनि ते वेठा हुआसीं, बसि उथी त वेठा। हाणे पंहिंजो तव्हांजो कंहिं सां मुतालबो आहे? वज़ीर आज़म सां, वज़ीर आला सां? असांजो हाणे भाउ इमरान ख़ान असांजी मदद करे, इन खां जी मदद था असां घुरूं त असांखे। तव्हांजे तर्जे जेके MNA MP आहिनि उन्हनि खे तव्हां दांह वग़ैरह ॾिनी अथव? घणनि खे ॾिनी आहे भाउ पर हा कनि था, जवाबु कोन था ॾियनि। हा करे वरी माना असांजी ॻोल्हा ई नथा कनि त इहे माण्हू विया काॾे जा किथे पहुता, जहिड़ा आहिनि जा मरी विया, जा बुखुनि में आहिनि, जा तकलीफ़ुनि में आहिनि। असां तकलीफ़ुनि में भाउ असांजा ॾींहं गुज़रनि था पिया। हे मासूमड़ो आहे, हिनजी पढ़ाई आहे, ऐं ख़र्चु न आहे। पढ़ाई जे करे हिनजी ज़िंदगी असां बर्बादु कयूं वेठा आहियूं छा। पर हाणे हिन महिल बेरोज़गार थी असां हित ते वेठा आहियूं छा। अॼु हाणे भाउ इमरान जी मदद जी ज़रूरत आहे असांखे। तव्हां पढ़े थो? चोथों पढ़े थो? तुंहिंजे बाबा खे फैक्ट्री मां कढी छॾिया पोइ हाणे तुंहिंजी पढ़ाई केरु कराईंदो? मुंहिंजी पढ़ाई बसि थींदी आई आहे सरकारी में। किताब पढ़ी पवंदा आहिनि न पोइ असांजे मास्तर को ॾींदा आहिनि, असांजे पैसा न हूंदा पोइ कीअं हटूं इन खे पोइ माना हाणे ईंदो पोइ पढ़ंदो न आहे। पोइ हाणे तव्हांजो केरु कंहिंखे तव्हां मुतालबो कयो था जेको तव्हांजे बाबा खे नौकिरी ॾे? इमरान ख़ान। इमरान ख़ान? हा।
उन्हीं के